साईं आवां तव्हांजो होस्ट हरेश केबीसी। अॼु हे असां सां गॾु सिंध जो महान फ़नकार शफ़ी फ़क़ीर जो फर्ज़ंद सिकंदर फ़क़ीर, जंहिंखे असीं भलीकार चऊं था। ऐं साईं खां अॼु पुछंदासीं त तव्हां फ़न जी शुरूआति किथां कई हुई, हिन हवाले खां साईं खां पुछंदी। अस्सलाम वालेकुम। जेके मुंहिंजा मोज़िज़िन ॿुधंदड़ उन्हनि सभिनी खे हाज़रीन खे मूं पंहिंजे फ़न जी जेको शुरूआति आहे उहो छो त हिकिड़ो त बेसिकली असीं उन फ़न जे हवाले सां उन घराणे खां तालुक़ु रखूं था ऐं पंहिंजे बाबा सां मुतासिर थी इन फ़न जी शुरूआति कई। साईं अव्हांजा अॼु ॾींहं ताईं घणा एल्बम अची चुका आहिनि ऐं अव्हां सूफ़ियाणे आज़म खां तालुक़ु रखो था ऐं अव्हांखे कहिड़ो म्यूज़िक पसंदि सुठो लॻे थो? अॼु ॾींहं ताईं मुंहिंजो त को एल्बम कोन्हे। अॼुकल्ह त सोशल मीडिया आहे, जेको कुझु आहे सॼो उन ते। बाक़ी कुझु ऑफर थिया आहिनि, अॼु ॾींहं मूं अञा कयो कोन्हे। बाक़ी कुझु सॉन्ग आहिनि जेके पंहिंजो कलाम वलाम इहे फेसबुक ते कुझु हलनि पिया। ऐं बाक़ी आऊं जेको आहे त पंहिंजो सूफ़ी आज़म खां तमामु घणो मुतासिर आहे उन खां, छो त हू पंहिंजे बाबा जे हवाले सां छो हू बि उन रंग खे ॻाइनि था, ॻाईंदा अचनि पिया, इन जे करे घणो मुतासिर सूफ़ी आज़म खां उन्हनि खां आहे। साईं अव्हांखे कहिड़े शाइर जी घणी शाइरी पसंदि आहे? हू त हाणे सभई सिंध जा शाइर या जेके बि शाइर सभई सुठा आहिनि अलाए करम सां, पर वधीक लतीफ़ साईं आहे, जीअं सचल सरमस्त आहे, सूफ़ी सादिक शाह आहे ऐं बेदिल साईं आहिनि। सभिनी खां तक़रीबन इहे मूंखे तमामु घणो वणंदा आहिनि। अॼुकल्ह के डिस्को शाइर बि हलनि पिया, के सूफ़ियाणा बि हलनि पिया ऐं के सादा बि हलनि पिया, त तव्हांखे हिन वक़्त में जेको सुठो शाइर आहे या कहिड़ो म्यूज़िक सुठो वधीक पसंदि? हींअर त काफ़ी अहिड़ा मुख़्तलिफ़ शाइर आहिनि जिन जा खोड़ सारा नाला आहिनि जेके तमामु सुठो जेके शाइर आहिनि, पर पर्सनल जेका मूंखे पसंदि आहिनि जीअं हलीम बाग़ी या पंहिंजो हाजी सांद आहे, अशरफ पली असां वटि ऐं फ़फ़ा पली साहिबु, उन्हनि जी मुंहिंजी तक़रीबन घणा पसंदि आहिनि। तमामु ॾाढो ख़ुशी महसूसु थींदी आहे, छो त जेतिरो असांखे सिंध जा माण्हू या हिते जा जेके बि असांखे ॿुधंदड़ मुंहिंजा चाहींदड़ आहिनि, जेके घुराइनि था वीचारा, एतिरी मोहबत प्यार, तमामु ख़ुशी थींदी आहे। ऐं बेसिकली तक़रीबन अंदरूनी सिंध में जिते किथे मुंहिंजो हैदराबाद कराची या हितां गुज़र सफ़र जिते हींअर त माना थींदो रहंदो आहे। बाक़ी बेसिकली वॾा स्टेज जीअं लतीफ़ सरकार ते मूं ॻायो आहे या बाक़ी ॿिनि काफ़ी अहिड़ियुनि दरगाहनि ते मूं काफ़ी परफॉर्मेंस कयो आहे। मूंखे पंहिंजो लतीफ़ सरकार ते बि दरगाह जोग शरीफ़ ऐं सूफ़ी सादिक शाह ते जिते हिकिड़ो रूहानी सुकून ऐं तमामु घणो ॻाइण में बि असांखे सुकून मिलियो ऐं हुते ॾाढो मज़ो आयो अथमि। सिखिया त हाणे साईं राग ईअं सम्झो त माना हिकिड़ो समुंड आहे, पर थोरो घणो कोशिशि कई आहे, बाबा सां कुझु सिखिया आहियूं, अञा सिखूं पिया ऐं जेसि ताईं इनशाला हयात सभिनी जेके बि मुंहिंजा सीनियर आहिनि या बाबा साईं उन सिखंदा रहंदासीं ॿियनि बि उस्तादनि खां, जंहिंखां बि जेको कुझु मिलियो त जेसि ताईं जीअर आहियूं या इन फ़न खां तालुक़ु रखूं पिया, हलूं पिया, त जेसि ताईं आहियूं तेसि ताईं सिखंदा रहंदासीं। ईअं त मूं तक़रीबन बाबा सां पहिरीं जॾहिं मुंहिंजी शुरूआती दौर हो त बाबा सां गॾु ई हलंदो हुउसि, पोइ 4-5 साल मूं बाबा सां गॾु, बाक़ी ईअं त बेसिक माना जी फ़न जे हवाले सां अचण खां पोइ 4-5 साल गॾु गुज़ारिया। बाक़ी अॼु बि माना तक़रीबन किथे किथे गॾु हूंदा आहियूं, बाक़ी हींअर माना कुझु अलॻि पंहिंजा प्रोग्राम ईअं कंदो रहंदा आहियूं। तमामु ॾाढी ख़ुशी थींदी आहे ऐं माना जेको आहे सुकून मिलंदो आहे, कुझु ॿुधण जो बि असांखे मज़ो ईंदो आहे, बाक़ी कुझु सिखण जो मौक़ो मिलंदो आहे, उन में काफ़ी शयूं मिलनि थियूं। अॼुकल्ह जेको नफ़्सा नफ़्सी जो दौरु आहे ऐं हीअ जेको माहौल हले पियो, हिन हवाले खां तव्हां सूफ़ी आज़म खां जेको तव्हांजा ॾिसण वारा आहिनि, जेके तव्हांखे चाहण वारा उन्हनि खे तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदो? जो सभिनी खे इहा मैसेज आहे पंहिंजो, जीअं त पंहिंजो सूफ़ी आज़म असांखे भाईचारे ऐं एकता जो जेको सबक़ु ॾिए थो ऐं सभई जेके मुंहिंजा ॿुधंदड़, मुंहिंजा चाहींदड़, मुंहिंजा परसतार आहिनि, उन्हनि खे इहा ई गुज़ारिश आहे त इन ई पंहिंजो रंग सां, इन ई चाह सां हलो, जंहिंमें ॿधी भाईचारो मोहबत ऐं अमन अमान सां रहिजे। रातड़ी मवेहाम वोला, रातड़ी मवेहाम वो घूंघट यार जो होवाए कको कको राम, रातड़ी मवेहाम याम शोरा जवानी जी पारत हुजई, यार तोखे छॾे मां वञा पियो वञा, शाल तूं ई हुजे मां हुजाना हुजां, शाल तूं ई हुजे मां हुजाना हुजां, प्यार तोखे छॾे मां वञा पियो वञा, ॼाम शोरा जवानी जी पारत हुजई,
यार तोखे छॾे मां वञा पियो वञा। नाज़रीन असां सां गॾु हींअर मौजूदु आहे जुमन दरबदर जो फर्ज़न सुगर सान, हुन खां पुछंदासीं। साईं, सभ खां पहिरीं त बाबा अॻु में फोक मौसीक़ी थर जे हवाले सां काफ़ी मशहूरु हुयो। उन खां पोइ बाबा जो बि इहा ख़्वाहिश हुई त जेकॾहिं हिन फील्ड खे तव्हां अपनायो था त तव्हां प्रॉपर सिखिया वठो। ऐं आउं सम्झां थो उहो सिंध में वाहिद इदारो आहे असांजे लाइ तमामु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो उस्ताद शफ़ी फ़क़ीर जहिड़ो माण्हू उहो असांजो उस्तादु आहे। ऐं इहा सभ खां वॾी मुंहिंजी हिकिड़ी ख़ुशकिस्मती आहे। पोइ जेको कुझु सिखियो आहे मूं उहो उस्ताद शफ़ी फ़क़ीर वटां सिखियो आहे ऐं सिखंदो अचां पियो। तमामु बहितरु लॻंदो आहे। सिंधी माण्हू हमेशह असां हिकिड़ा तहज़ीबी याफ़्ता माण्हू रहिया आहियूं, उनजे करे सिंध में असांखे हर हंध ते तमामु घणियूं इज़तूं मिलनि थियूं ऐं तमामु असांखे ख़ुशी महसूसु थींदी आहे छो जो असां माण्हुनि वटि हिन नफ़्सा नफ़्सी जे दौर में इहा हिकिड़ी ख़ुशी आहे जेका असां सभु पंहिंजे दोस्तनि सां गॾिजी सेलिब्रेट कयूं था। ऐं सम्झां थो असांखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। शाइरी त सिंध जा तक़रीबन हाणे उन रॉयल फ़क़ीर जे उन भिट ते रहूं था जिथे असांजो हिकिड़ो ॻोठु शाइरनि जे हवाले सां सुञातो वञे थो, जंहिंमें मुंहिंजो सौटु आहे हलीम बाग़ी, ॿियो सौटु आहे हाजी सांद। उन्हनि जी शाइरी बि सिंध में तमामु मशहूरु आहे ऐं बाबा जो ख़ुदि जो बि जेको आहे गीत उहे बि तमामु घणा मशहूरु आहिनि। उनजे बावजूदि बि सिंध में तमामु वॾी शाइरी जंहिंमें हसन दर्स आहे, शेख अयाज़ आहे, उस्ताद बुखारी आहे, नियाज़ हमायूनी आहे, हलीम बाग़ी आहे, हाजी सांद ऐं अशरफ अली, इहे तमामु मौजूदा वक़्तु सिंध में तमामु उन्हनि जी सुठी शाइरी हली रही आहे। असां असुल में हर माण्हूअ जी पंहिंजी हिकिड़ी पसंदि हूंदी आहे। उनखे ॿाराड़ीअ जो माण्हू पंहिंजे हिसाब सां सोचींदो आहे, शहर जो माण्हू पंहिंजे हिसाब सां सोचींदो आहे। असां सिंधी माण्हुनि जो डिस्को कल्चर ई कोन्हे, उनजे करे डिस्को मौसीक़ी असांखे पाणीअ ते बुलबुले वांगुरु नज़र ईंदी आहे। ऐं हिन में जेको तसौफ़ सां तालुक़ु रखंदड़ माण्हू आहे उहो उन्हनि सां वॾी महिनत कंदो आहे, उन खां पोइ थींदो आहे। ऐं अॼुकल्ह त हिकिड़ो ईअं सॼो साइंसी दौरु आहे, तव्हां को ट्रैक ठाहे छॾियो या उहो हिकिड़े स्टूडियो में वेही मशहूरु थी वियो। दरगाहुनि ते तव्हांखे कलाकनि जा कलाक वेही हिकिड़ो माण्हू चवनि त भई दुआईअ अंदाज़ में उहे सभु शयूं पेश करणियूं आहिनि, उन्हनि लाइ वॾी जाखोड़ आहे। उनजे करे इहो ॾुखियो बि आहे, माण्हुनि खे ॾुखियो लॻे थो ऐं इन में मज़ो इन में आहे। तक़रीबन मुंहिंजो त को अलॻि सिस्टम आहे कोन, ऐं सिकंदर सां गॾु ई हूंदो आहियां त उन हवाले सां सिंध जे तमामु घणो कुंड कुड़च में नवाब शाह आहे, दादू आहे, सखर आहे, लाड़काणू आहे, मोरो आहे ऐं उमरकोट हैदराबाद जेको बि आहे उहो सॼी सिंध आहे असां सां। सची ॻाल्हि इहा आहे जो अॻु में असांखे इन शइ जी एतिरी ख़बर बि न हुई, पर उस्ताद शफ़ी फ़क़ीर वटि अचण खां पोइ इहो असांजो दरगाहुनि सां हिकिड़ो वास्तो रहियो आहे ऐं तसौफ़ सां वॾो हिकिड़ो इश्क़ आहे जंहिंमें मूंखे जेको आहे सो सूफ़ी तमामु घणी वधीक पसंदि हूंदी आहे। असां फ़नकार खे त सभु कलाम पसंदि हूंदा आहिनि ऐं उनजे करे असां मूंखे उस्ताद शफ़ी ॻायो आहे शेख अयाज़ जो कलाम, उहो मूंखे तमामु घणो पसंदि आहे। मेले में तूं तन्हा तन्हा कंहिंखे ॻोल्ही थो, कंहिंखे ॻोल्ही थो, अख में ॻोढ़ा हथ में गजरा, अख में ॻोढ़ा हथ में गजरा, कंहिंखे ॻोल्ही थो, कंहिंखे ॻोल्ही थो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।